बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु वारी हिन वीडियो में पाण PPHI जूं जेके जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जॉब्स लाइ कीअं अप्लाई करे सघूं था इन मुतलिक़ सिखंदासीं। यानी अॼु वारी हिन वीडियो जे ज़रिए असां तव्हांखे PPHI में जेके बि जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जॉब्स मां कंहिं हिकु पोस्ट ते अप्लाई करे ॾेखारींदासीं त तव्हां PPHI में जेके जॉब्स आयूं आहिनि उन्हनि मां कंहिं बि पोस्ट ते कीअं अप्लाई करे सघो था। उन्ही पोस्ट लाइ कहिड़ियुनि शयुनि जी रिक्वायरमेंट हूंदी आहे, तव्हांखे उन्ही पोस्ट में अप्लाई करण लाइ कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखिणो आहे, उन्ही मुतलिक़ पाण डिटेल में अॼु वारी हिन वीडियो में सिखंदासीं, कंप्लीट सिखंदासीं। हिन वीडियो खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। हिन वीडियो खे ठाहिण जो मक़सदु ही आहे त काफ़ी स्टूडेंट अहिड़ा आहिनि जिन्हनि खे इहो त ख़बर आहे PPHI में जॉब्स आयूं आहिनि, लेकिन अञा ताईं उहे PPHI में जेके जॉब्स आयूं आहिनि उन्हनि लाइ अप्लाई नथा करे सघनि, छो जो उन्हनि खे फार्म कोन पियो मिले। जेकॾहिं फार्म मिले पियो त उन्हनि खे फिल करणु कोन पियो अचे। बहरहाल काफ़ी ॿियूं बि मसइला हूंदा आहिनि। अॼु असां तव्हांखे उन्हनि सभिनी जो हल हिन वीडियो में ॾींदासीं। ॾिसो, PPHI में लॉगिन थियण लाइ तव्हां वटि पंहिंजो PPHI जो अकाउंट हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि जॉब लाइ अप्लाई करणु चाहींदा त तव्हां वटि हिकु साइन हिन तरह सां पेज ईंदो। हिन में ॾिसो, फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे ईमेल ॾियणी आहे, उन खां पोइ ईमेल जो पासवर्ड ॾियणो आहे। ईमेल ऐं ईमेल जो पासवर्ड तव्हां तॾहिं ॾेई सघो था जॾहिं तव्हांजो PPHI में अकाउंट हुजे। अकाउंट कीअं ठाहियो वञे थो, जेकॾहिं तव्हांखे इहो वीडियो खपे त असांखे कमेंट कजो। इनशाला असां तव्हांखे PPHI में जेको अकाउंट ठाहियो वञे थो पोर्टल जो, उहो कीअं ठाहियो वञे थो इन मुतलिक़ वीडियो ठाहे आगाह कंदासीं। बहरहाल अॼु वारी हिन वीडियो में पाण अकाउंट ठाहिण जे मुतलिक़ बिल्कुलु ई कोन सिखंदासीं, जस्ट अप्लाई करण जे मुतलिक़ सिखंदासीं। असांखे छा करिणो आहे, कंहिं बि पोस्ट में अप्लाई करण लाइ सभ खां पहिरीं असांखे PPHI जो जेको मेन ऑफिशियल वेबसाइट आहे उन में लॉगिन थियणो आहे। हिते आउं पंहिंजो जेको लॉगिन करे वठां थो। लॉगिन करण खां पोइ तव्हां कहिड़ो प्रोसेस ईंदो उन खां पोइ अॻिते आउं तव्हांखे मुकमल गाइड कंदो आहियां। जीअं आउं हिते ID ऐं पासवर्ड मुंहिंजो ऑलमोस्ट लॻल हुयो, इन लाइ आउं जस्ट लॉगिन ते क्लिक कयो। जीअं पाण लॉगिन ते क्लिक कयो त असांजे साम्हूं हिकु न्यू विंडो ओपन थी चुकी आहे। हिन विंडो में असांजो मेन कमु हितां ई स्टार्ट थिए थो, यानी कि जेकॾहिं पाण कंहिं बि जॉब लाइ अप्लाई करणु चाहियूं था त उहो पाण हिन पेज मां ई करे सघूं था। हिन पेज ताईं तव्हां पहुचण लाइ असां हेठि डिस्क्रिप्शन में हिकु लिंक ॾिनो आहे, उन लिंक ते क्लिक कंदा रीडायरेक्ट थी करे तव्हां हिन पेज ते पहुची वेंदा। जेकॾहिं तव्हां उन लिंक जे थ्रू नथा अचणु चाहियो त अव्हां पंहिंजे ब्राउज़र में PPHI वारनि जी वेबसाइट सर्च करणी आहे, जेका PPHI-sind.org आहे। हिन ते तव्हां क्लिक करे पंहिंजी मेन ऑफिशियल वेबसाइट में वञी करियर ते क्लिक करे हिन पेज ताईं अची सघो था, न त तव्हां असांजे हिन लिंक ते क्लिक करे रीडायरेक्ट थी करे हिते पहुची सघो था। हाणे हिते तव्हांखे सम्झणो आहे त अव्हांखे छा करिणो आहे, कहिड़ियुनि शयुनि जी अव्हांखे ज़रूरत आहे। मेन सिस्टम हितां शुरू थिए थो। काफ़ी स्टूडेंट हिते ई तकड़ कंदा आहिनि, जंहिंजे करे उहे अॻियां वञी कामयाबु कोन था थी सघनि। हिते ॾिसो, जेकॾहिं तव्हां मोबाइल इस्तेमालु करे रहिया आहियो त तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु सीरियल नंबर ऐं जॉब टाइटल अची रहियो हूंदो, लेकिन हिन साइड में जेको कुझु ॾिनल आहे इहो तव्हांखे नज़र कोन अची रहियो हूंदो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हिन साइड खे ॾिसण लाइ या त तव्हां मोबाइल खे हिन तरह सां ई तव्हां हिन लफ़्ज़नि खे छिको, या वरी तव्हां पंहिंजे मोबाइल खे रोटेट कयो त तव्हां हिन साइड खे बि ॾिसी सघो। हाणे ॻाल्हि कयूं था सीरियल नंबर। हिते ॾिसो सीरियल नंबर ऐं हिते आहे जॉब टाइटल, यानी कि जॉब जा जेके टाइटल आहिनि, केतिरनि डिपार्टमेंट में जॉब आहे उहो सीरियल नंबर मां असांखे ख़बर पवे थी। असां ऑलमोस्ट ॾिसी वेठा आहियूं तव्हांजो ही सीरियल नंबर 36 ताईं वञे थो, यानी कि 36 तरह जा जॉब्स टाइटल आहिनि, 36 तरह जे डिपार्टमेंट में तव्हां अप्लाई करे सघो था। हाणे इहो कीअं अप्लाई करो था उन लाइ असां तव्हांखे पहिरीं हिकु ॻाल्हि ॿुधाईंदासीं, उन खे क्लियर करे वठो। ॾिसो, हाणे हिते डिपेंड कंदो आहे तव्हांजी क्वालिफिकेशन ते ऐं तव्हांजी एबिलिटी ते, त तव्हांजी क्वालिफिकेशन कहिड़ी आहे ऐं तव्हां कहिड़ी जॉब लाइ एबिल आहियो। इन खे तव्हां पंहिंजे ज़हन में रखी करे पोइ ई अव्हां उन जॉब लाइ उन पोस्ट लाइ अप्लाई कजो। हाणे सभिनी खां पहिरीं ॾिसो डिप्टी डायरेक्टर। हाणे डिप्टी डायरेक्टर जी पोस्ट लाइ उहे ई माण्हू अप्लाई करे सघंदा आहिनि जेके घटि मां घटि MCPS या वरी ही जेके डिग्रियूं ॾिनल आहिनि हिननि मां कंहिं बि हिकिड़ी डिग्री उन वटि हुजे।
ऐं उन सां गॾोगॾु हिते एक्सपीरियंस हुजे उन ते पोइ पाण डिटेल में डिस्कस कंदासीं। लेकिन ही जेका पोस्ट आहे हिते तव्हां ॾिसो, ही पोस्ट जस्ट कराची वारनि लाइ आहे। जेकॾहिं तव्हां सिंध जे ॿिए कंहिं इलाइक़े में आहियो त तव्हां लाइ ही बिल्कुलु ई इन जो को बि ऑप्शन कोन्हे। उन खां पोइ हिते असां तव्हांखे गाइड करण लाइ हिन नंबर 3 वारे जेको सीरियल नंबर आहे हिन ते ई पाण सॼो सिस्टम कयूं था। हिते ॾिसो लिखियल आहे डिस्ट्रिक्ट मैनेजर, यानी कि तव्हांजी जेका PPHI जी डिस्ट्रिक्ट लेवल ते जेका हॉस्पिटल आहे उन में तव्हांखे मैनेजर जी पोस्ट मिली सघे थी। हाणे इहो कहिड़नि कहिड़नि ज़िलनि जा माण्हू अप्लाई करे सघनि था, उन्हनि ज़िलनि जा नाला हिते हेठि ॾिनल आहिनि। जेकॾहिं हिते तव्हांजे ज़िले जो नालो आहे त तव्हां अप्लाई कजो, जेकॾहिं तव्हांजे ज़िले जो नालो नाहे त तव्हांखे अप्लाई करण जी का बि ज़रूरत नाहे। अच्छा, उन खां पोइ जेकॾहिं ज़िले जो नालो आहे ऐं तव्हां खां जेका हिते क्वालिफिकेशन घुरनि पिया, जेका उन्हनि जी रिक्वायरमेंट आहे, उहो रिक्वायरमेंट जेकॾहिं तव्हां वटि कंप्लीट कोन्हे त बि तव्हांखे हिते अप्लाई करण जी का बि ज़रूरत नाहे। हिते ॾिसो ABS 17-18 ऑफिसर ऑफ CSS PSS ही जेका हिननि जो रिक्वायरमेंट्स आहिनि उहे हिते लिखियल आहिनि। इन्हनि खे ॾिसी ऐं तव्हां हिते पंहिंजो ज़िलो वग़ैरह ॾिसी करे उन खां पोइ ई इन ते अप्लाई कजो। लेकिन हिते हिकु ॿी ॻाल्हि यादि ॾिसंदा अचो, क्लोज़िंग डेट ॾिनल आहे त हिन पोस्ट खे तव्हां केतिरनि ॾींहंनि ताईं अप्लाई करे सघो था। एक्टिव आहे खां पोइ तव्हां इन पोस्ट लाइ अप्लाई नथा करे सघो। चलो हाणे असां इहो सम्झी वरितोसीं त हिते असांखे कहिड़ियूं ॻाल्हियुनि जो नोटिस करणो हुयो ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे ज़हन में रखणो हुयो। हाणे असां सभिनी खां लास्ट में हलूं था। लास्ट में छो जो जीअं तव्हां हेठि वेंदा ईअं तव्हांजी क्वालिफिकेशन बि घटिजी वेंदी, एक्सपीरियंस बि घटिबो वेंदो ऐं तव्हांजी जॉब्स जो चांस बि वधंदो वेंदो। ठीकु आहे। इन खां पोइ हिते ॾिसो, इन्हनि जी जेका सैलरी बि कुझु जाइनि ते मैंशन कयल आहे त तव्हांखे हिन फील्ड में एतिरी सैलरी मिलंदी जेकॾहिं तव्हां हिन पोस्ट ते अची वञो था त। हिते मुकमल लिखियल आहे, हिन में तव्हां पढ़ी करे पोइ तव्हां अॻियां सिस्टम खे फॉलो कजो। सपोज़ कयो पाण हिते कंहिं बि हिकिड़े अहिड़े खे कंदा आहियूं जेका मैट्रिक ते हुजे या वरी जेका इंटर ते हुजे, अहिड़ी का हिते जॉब ॾिसंदा आहियूं ऐं उन ते अप्लाई करे ॾिसूं था त वाक़ई थिए थो या कोन थो थिए। अच्छा, इन खां पोइ आहे असिस्टेंट स्टोर, लेकिन इन लाइ बि मैक्सिमम जेका बैचलर डिग्री लेकिन फार्मेसी में हुजे। इन खे बि छॾो। नर्स, अच्छा जनरल नर्सिंग डिप्लोमा कोर्स, इहो बि जेकॾहिं तव्हांजो थियल आहे त तव्हां करे सघो था। जेकॾहिं इहो बि डिप्लोमा वारो कोर्स कोन्हे थियल त इन खे बि फ़िलहालु तव्हां छॾे ॾियो। हिते पाण अहिड़ो को डिपार्टमेंट ॾिसंदा आहियूं जेको मैट्रिक ते हुजे या वरी इंटर ते हुजे। हिते ही पियो ड्राइवर। ठीकु आहे। सपोज़ कयो पाण ड्राइवर ते अप्लाई करण जी कोशिशि कयूं था। ठीकु आहे। हिकिड़ी ॿी जाइ ते बि तव्हांखे अप्लाई करे इन जो मुकमल डिफरेंस बि सम्झाईंदासीं। हाणे जेकॾहिं पाण ड्राइवर जी पोस्ट लाइ अप्लाई करणु चाहियूं था, इन लाइ असांखे जेका रिक्वायरमेंट आहे उहो चवे थी घटि में घटि तव्हां मिडिल पास हुजो, यानी कि 8 क्लास पास हुजो ऐं अव्हां जी जेका उमिरि आहे उहो 18 सालनि खां वठी 40 सालनि जे विच में हुजे। जेकॾहिं तव्हां 18 सालनि खां निढा आहियो, 40 सालनि खां वॾा आहियो, तॾहिं बि तव्हां हिन जॉब में अप्लाई नथा करे सघो। जेकॾहिं कंदा त तव्हांजा बाद में फॉर्म रिजेक्ट कया वेंदा। एतिरो बि असां जेकॾहिं इहो सभु कुझु आहे, तंहिंखां पोइ असां प्लेस ॾिसंदासीं वाक़ई इहो असांजे ज़िले में आहे या कोन्हे। सपोज़ मुंहिंजो ज़िलो मिरपुर ख़ासि आहे ऐं हिते ॾिठोसीं त मूंखे मिरपुर ख़ासि मिली वियो, यानी कि मिरपुर ख़ासि में ड्राइवर जूं पोस्टूं मौजूदु आहिनि। हाणे इहो बि ख़बर पइजे। हाणे इन जी जेका क्लोज़िंग डेट आहे, यानी कि लास्ट डेट आहे, उहो आहे 31 तारीख़। चलो हाणे ही यानी कि हिन जे लाइ बिल्कुलु एबल आहियां ऐं इन लाइ अप्लाई करे सघूं था। हिते आउं जस्ट छा कंदुसि, अप्लाई नाउ ते क्लिक कंदुसि। पाण खे हाणे छा करिणो आहे, हाणे करिणो आहे अप्लाई नाउ ते क्लिक। चलो हाणे पाण अप्लाई नाउ ते क्लिक कंदा आहियूं। जीअं पाण अप्लाई नाउ ते क्लिक कयो, अप्लाई नाउ ते क्लिक करण खां पोइ असांजे साम्हूं हिकु न्यू पेज ओपन थियो आहे ऐं ही पेज ही असांजो मेन पेज आहे। यानी कि हिन पेज जे अंदरि ई असांखे पंहिंजी मुकमल डेटा ॾियणी आहे ऐं असांजी जेका बि डेटा आहे उहो पाण खे हिन पेज में ई फिल करणी आहे। उहो कीअं फिल कंदा आहियूं इन मुतलिक़ हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था। हिते ॾिसो त जेका पर्सनल डेटा आहे, सभिनी खां पहिरीं तव्हांखे हिते फॉर्म मिलंदा। हिन में पंहिंजी पर्सनल डेटा ॾियणी आहे, यानी कि तव्हांजी ज़ाती डेटा। हाणे हिते तव्हां ॾिसो, सभिनी खां पहिरीं अव्हांखे पंहिंजो CNIC यानी कि शनाख्ती कार्ड नंबर ॾियणो आहे। जीअं तव्हां शनाख्ती कार्ड नंबर ॾींदा, उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी जेंडर सिलेक्ट करणी आहे त तव्हां मर्द आहियो या औरत आहियो। जेकॾहिं तव्हां औरत बराबर आहियो तव्हां फीमेल सिलेक्ट कंदा, जेकॾहिं तव्हां मर्द आहियो तव्हां मेल सिलेक्ट कंदा।
तंहिंखां पोइ डेट ऑफ बर्थ ॾियणी आहे। जेका तव्हांजी NIC में डेट आहे उहो ई तव्हां डेट ॾिजो। जेका तव्हांजे शनाख्ती कार्ड में डेट ऑफ बर्थ लिखियलु आहे तव्हांखे हिते बि उहो ई डेट ऑफ बर्थ लिखणी आहे या डॉक्यूमेंट वारी डेट ऑफ बर्थ सेम लिखणी आहे। पंहिंजे तरफ़ां ग़लति डेट लिखण जी ज़रूरत न आहे। उन खां पोइ हिते तव्हांखे पंहिंजे वालिद साहब जो नालो लिखणो आहे। वालिद साहब जे नाले लिखण खां पोइ हिते तव्हांखे पंहिंजो जेको डिस्ट्रिक्ट डोमिसाइल आहे उहो सिलेक्ट करणो आहे त तव्हांजा डोमिसाइल कहिड़े ज़िले जा ठहियल आहिनि। जॾहिं तव्हां इहो सिलेक्ट कंदा उन खां पोइ तव्हां वटि हिते हूंदो चूज़ प्लेसमेंट। हिते तव्हां वटि ॿ ऑप्शन मिलंदा त तव्हां कहिड़े ज़िले में जॉब करणु चाहियो था। छो जो पहिरीं तव्हांजी लाज़मी चॉइस उहा ई हूंदी जंहिं ज़िले मां तव्हां फॉर्म भरे रहिया आहियो या जंहिं ज़िले सां तव्हां तालुक़ु रखो था। पाण पहिरीं चॉइस में उहो ई सिलेक्ट कंदासीं। जीअं असांजो जेको ज़िलो आहे मिरपुर ख़ासि आहे ऐं हिते छा कंदसि हितां सिर्फ़ु मिरपुर ख़ासि ई क्लिक कंदसि। उन खां पोइ मुंहिंजी सेकेंड चॉइस ईंदी त तव्हां जेकॾहिं मिरपुर ख़ासि में वैकेंसी नथी मिले त पोइ तव्हां कहिड़े ज़िले में अचणु चाहियो था ऐं लाज़मी उन जे मिरपुर ख़ासि जो जेको क़रीबी ज़िलो हूंदो ऐं उन खे सिलेक्ट कंदसि। जीअं असांजे मिरपुर ख़ासि जो वेझे वारो ज़िलो आहे टंडोलायार ते असां क्लिक कयोसीं, यानी कि मुंहिंजूं ॿई चॉइसिस हिते अची वियूं। हाणे असांजो हिते एतिरे ताईं पर्सनल जेका डेटा आहे उहो हेतिरे ताईं क्लियर थी वेंदी। इन खां पोइ ॿिए नंबर ते असां वटि अचे थो एड्रेस। छा ॾियणो आहे? पंहिंजो ज़ाती एड्रेस ॾियणो आहे। एड्रेस ॿ आहिनि, हिकिड़ो परमानेंट प्रेज़ेंट एड्रेस ऐं ॿियो परमानेंट एड्रेस। प्रेज़ेंट एड्रेस यानी हींअर तव्हां किथे मौजूदु आहियो ऐं तव्हांजो असल एड्रेस कहिड़ो आहे। छो जो काफ़ी स्टूडेंट अहिड़ा हूंदा आहिनि जेके फ़िल वक़्तु कराची आहिनि लेकिन उन्हनि जा असली घर कंहिं ॿिए ज़िले में आहिनि। इन लाइ हिते ॿई एड्रेस पुछनि था, लेकिन पाण जेकॾहिं उन ज़िले जा आहियूं पाण ॿिन्ही खे सेम रखंदासीं। इन लाइ तव्हांखे प्रेज़ेंट एड्रेस पहिरीं फिल करणो आहे, पोइ जस्ट तव्हां हिते सेम एज़ प्रेज़ेंट ते क्लिक कंदा त तव्हांजो ऑटोमेटिक ही फॉर्म सॼो फिल थी वेंदो। इन लाइ छा छा घुरे थो? सभिनी खां पहिरीं तव्हांखे हाउस नंबर ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हां शहर में रहो था त तव्हांखे लाज़मी हाउस नंबर जी ख़बर हूंदी। जेकॾहिं तव्हां शहर में नथा रहो, कंहिं ॻोठ जा रहाकू आहियो त ॻोठ में नंबर हाउस नंबर जो सिस्टम कोन हूंदो आहे। इन लाइ तव्हां जस्ट पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी छॾिजो। तंहिंखां पोइ तव्हांखे पंहिंजो मोहल्ला जेका सिटी टाउन या विलेज उन जो मुकमल एड्रेस लिखणो आहे त असांजो ही ॻोठ आहे, हिन ॻोठ जी ही दे आहे, ही पोस्ट ऑफिस आहे, तालको आहे, ज़िलो आहे, जेको बि तव्हांजो मुकमल एड्रेस आहे उहो तव्हां हिते फिल कंदा। तंहिंखां पोइ तव्हांखे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणो आहे त तव्हां कहिड़े डिस्ट्रिक्ट जा आहियो, तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे। हिते सपोज़ मुंहिंजो ज़िलो मिरपुर ख़ासि आहे ऐं छा कंदसि जस्ट मिरपुर ख़ासि ते सिलेक्ट कंदसि। तंहिंखां पोइ तव्हांखे छा करणो आहे? उन खां पोइ उन डिस्ट्रिक्ट जो तालका सिलेक्ट करणो आहे। छा सिलेक्ट करणो आहे? तालका। हिते बि डिस्ट्रिक्ट, हिते बि डिस्ट्रिक्ट, उन खां पोइ छा? तालका। त तव्हांजो जेको डिस्ट्रिक्ट आहे उन डिस्ट्रिक्ट में तव्हां कहिड़े तालके सां तालुक़ु रखंदा आहियो। तव्हां जॾहिं तालके खे क्लिक कंदा उन खां पोइ यूनियन काउंसिल, हिते तव्हांजी लाज़मी ऑप्शन ई कोन्हे, इन तालके जी ही यूनियन काउंसिल हूंदी। उन खां पोइ सेम एज़ प्रेज़ेंट ते क्लिक कंदा त ही जेको बि तव्हां फॉर्म फिल कयो उहो सेम हिते पाणे फिल थी वेंदो। हेतिरे ताईं क्लियर करण खां पोइ असांजी अचे थी एजुकेशन क्वालिफिकेशन। ठीकु आहे, हिते पाण खे पंहिंजी एजुकेशन ॾियणी आहे। सभिनी खां पहिरीं एजुकेशन उहा ई हूंदी जेका तव्हां पोस्ट सिलेक्ट कई आहे। जेकॾहिं पोस्ट में मास्टर लिखियलु हो त तव्हांजी हिते ऑटोमेटिक मास्टर जी डिग्री अची वेंदी। ठीकु आहे, हिते ॾिसो पाण अप्लाई ड्राइवरी लाइ कयो ऐं उन लाइ मिडल ज़रूरी हुई त हिते सिर्फ़ु मिडल आयो आहे। जेकॾहिं तव्हां बैचलर लाइ कयो आहे हिते सिर्फ़ु बैचलर अचे आहे। जेकॾहिं तव्हां इंटर लाइ कयो आहे हिते सिर्फ़ु इंटर अचे आहे। इन लाइ पहिरियों फॉर्म में असां मिडल ई रखंदासीं। इन खां पोइ डिग्री जी स्पेशलाइज़ेशन असां छा में कयो आहे उन जे बारे में लिखंदासीं। स्पेशलाइज़ेशन लाज़मी मिडल जर्नल ई हूंदो आहे या वरी साइंस ई हूंदो आहे। तंहिंखां पोइ हिते पाण खे बोर्ड लिखणो आहे त असां कहिड़े बोर्ड जा इम्तिहान ॾिना आहिनि। जीअं त असांजो BISE मिरपुर ख़ासि आहे, इन तरह सां जेकॾहिं तव्हां सखर बोर्ड जा आहियो, कराची बोर्ड जा आहियो, जंहिं बि बोर्ड जा आहियो तव्हांखे पंहिंजे हिते बोर्ड जो नालो लिखणो आहे। ॿियो कुझु न आहे करिणो। इन खां पोइ हिते तव्हांखे पासिंग ईयर लिखणो आहे त असां कहिड़े साल में इहो क्वालिफिकेशन पास कई हुई, यानी कि 8 क्लास असां कहिड़े साल में पास कया हुआ। जस्ट एतिरे ताईं लिखणो आहे। इन खां पोइ हिते अदर एजुकेशन या क्वालिफिकेशन अचे थी जेका ज़रूरी न आहे। ज़रूरी त आहे लेकिन जंहिं पोस्ट लाइ असां अप्लाई कयूं पिया इन पोस्ट लाइ असांजी जेका रिक्वायरमेंट हुई, असांजी जेका नीड हुई उहो हुई मिडल ताईं, उहो असां ऑलमोस्ट हिते क्लियर करे चुका आहियूं। लेकिन जेकॾहिं तव्हां हे फॉर्म फिल कयो था इन लाइ तव्हांजा अॻियां ऑप्शन वधी वञनि था। जिते मिडल आहे हुते लाज़मी जेकॾहिं तव्हांजी तालीम वधीक हूंदी तव्हांखे तरजीह ॾींदा। हिते बि सेम आहे ऑप्शन। हिते हाणे तव्हां वटि काफ़ी ऑप्शन अची वेंदा।
जेके बि सिंध में जेके बि डिपार्टमेंट आहिनि सभिनी जी लिस्ट अची वेंदी। जंहिं बि फील्ड में तव्हां डिग्री हासिल कई आहे उन जो नालो लिखंदा, इंटर मैट्रिक उन जी स्पेशलाइजेशन पासिंग ईयर बोर्ड सेम लिखंदा। इन तरह सां जेके बि डिग्रियूं तव्हांखे सिलेक्ट करणियूं आहिनि उहे तव्हां हिते करे सघो था। उन खां पोइ तव्हां वटि ही लाज़मी प्रोफेशनल एक्सपीरियंस हुजणु ज़रूरी आहे। त तव्हां ड्राइवरी लाइ अप्लाई कयो पिया, लेकिन ड्राइवरी लाइ तव्हांजो एक्सपीरियंस घणो आहे, यानी कि तव्हांजो तजुर्बो घणो आहे। हिते तव्हांखे लिखणो आहे 1 साल जो, 2 साल जो, 3 साल जो, जेको बि तजुर्बो आहे ओतिरो तव्हांखे लिखणो आहे। सपोज़ असांजो 1 साल खां वठी 2 साल जो तजुर्बो आहे। इन खां पोइ एरिया सिलेक्ट करणो आहे त तव्हां कहिड़े एरिया में जेको आहे सी कई। हिते लाज़मी हेल्थ केयर ई फ़िलहालु ऑप्शन ई हेल्थ केयर जो अचे थो। तंहिंखां पोइ जॉब टाइटल, अच्छा तव्हां जंहिं फील्ड में ड्राइवरी कई आहे उन फील्ड जो नालो लिखणो आहे ऐं उते जी जॉब जो जेको तव्हांखे नालो ॾिनल उन जो नालो लिखणो आहे। अच्छा सपोज़ कयो तव्हां जॉब कंदा आहियो, का बि उन जो जेको बि नालो आहे उन जी ऑर्गेनाइज़ेशन लिखणी आहे त तव्हां कहिड़ी कंपनी में हुआ, यानी कि जेका तव्हांजो जॉब जो नालो आहे हिते तव्हांखे उन जी ऑर्गेनाइज़ेशन लिखणो आहे त तव्हां कहिड़ी कंपनी कहिड़े इदारे में इहो कमु कंदा हुआ। पोइ आहे सैलरी, यानी कि उन इदारे वारा तव्हांखे केतिरो पघार ॾींदा हुआ। इन खां पोइ आहे जॉब जो टाइटल, त तव्हां जॉब रेगुलर कंदा हुआ या कॉन्ट्रैक्ट ते हुआ। लाज़मी असां कॉन्ट्रैक्ट ई सिलेक्ट कंदासीं, छो जो रेगुलर सिलेक्ट कंदासीं त पोइ असांखे जॉब ॾींदा ई कोन, असां हुआसीं कॉन्ट्रैक्ट ते। जेकॾहिं तव्हां रेगुलर आहियो त रेगुलर बि सिलेक्ट करे सघो था, न त कॉन्ट्रैक्ट सिलेक्ट कजो। एतिरो सिलेक्ट करण खां पोइ हिते जीअं पाण हिते ॾिसो ड्राइवरी जो ऑप्शन सिलेक्ट कयो, हिते ड्राइवरी लाइसेंस घुरे पियो। हिते ड्राइवरी जो जेको लेसन नंबर आहे उहो ॾियणो आहे, उन जी जेका आख़िरी तारीख़ आहे उहो हिते पुट करे प्रीव्यू करे इन ते अप्लाई करणो आहे। हाणे छा कंदा, हिते असांजी जेको बि फॉर्मेलिटी हुई उहो सॼी कंप्लीट थी वई आहे। अच्छा हितां हिकु ॿियो ॾिसो करंटली वर्किंग हेयर, यानी कि जेका तव्हां एक्सपीरियंस जी हिते डेटा ॾिनी आहे, तव्हां चओ था फलानी कंपनी में फलानी ऑर्गेनाइज़ेशन में ही कमु कंदो हुअसि। हिते पुछे पियो छा तव्हां अञा ताईं उहो कमु कयो पिया, जेकॾहिं कयो पिया त हिन बॉक्स खे टिक कंदा, फिल कंदा। जेकॾहिं कोन पिया कयो त जस्ट रहण ॾींदा बसि। ऐं इन खां अलावा पोइ लास्ट में असां वटि जेको ऑप्शन अचे थो उहो अचे थो प्रीव्यू। प्रीव्यू ते जीअं पाण क्लिक कंदासीं असांखे पंहिंजो पूरो डेटा हिते ॾिसो ॾेखारींदो त तव्हां ही डेटा मां ॾिनो आहे। हिते ॾिसो पाण डेटा फिल कोन कयो, इन लाइ असां वटि प्रीव्यू कोन पियो अचे। लेकिन जीअं तव्हां प्रीव्यू ते क्लिक कंदा त तव्हांजे साम्हूं अची वेंदो अप्लाई ते जीअं क्लिक कंदा अवां हिन पोस्ट लाइ अप्लाई करे वेंदा। जीअं पोस्ट खे तव्हां सिलेक्ट कयो उन पोस्ट ते अप्लाई करे वेंदा। अच्छा हिते असां हिकु ॻाल्हि नोट तव्हांखे एक्स्ट्रा ॿुधाईंदा हलूं त बाक़ी सॼो फॉर्म सेम ई हूंदो, सिर्फ़ु जेको तव्हां डिपार्टमेंट सिलेक्ट कंदा आहियो न, हिन जो जेको ही एजुकेशन जेका क्वालिफिकेशन हुननि जी रिक्वायर हुई हिते उहो लाज़मी उहो ई हूंदी जेका तव्हां सिलेक्ट कया। हिन में तव्हां पंहिंजी कुझु बि नथा लॻाए सघो, बाक़ी सॼो तव्हां ते डिपेंड कंदो आहे त अवां जीअं चाहियो तीअं भरियो इन फॉर्म खे फिल कयो। ठीकु आहे, त उमेद कंदा आहियूं तव्हांखे अॼु वारी ही वीडियो पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं तव्हांखे इन जो अकाउंट कीअं ठाहियो वञे थो इहो वीडियो खपे त असांखे कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो ताकी असां उहो वीडियो बि ठाहियूं। त अॼु वारी जेका वीडियो हुई उनखे पाण हाणे हिते ख़तमु कंदासीं। इनशाला हाणे अव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।